पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो की 36वीं सालगिरह की तकरीब में पीपल्स पार्टी के जिले सदर सुहेल अख्तर अब्बासी, मेंबर सिंध असम्बली मुमताज अली चांडियो, मसरूर अहमद राजपर खान ऐवान की अगवाणीअ में केक काटियो वियो। सरहल हाउस ते मुनक़िद हिन तकरीब में पीपल्स पार्टी के सवें कारकुननि जी आलनि शिरकत कई। अगवाणनि चयो त क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद राणी बेनज़ीर भुट्टो मुल्क जे मज़लूम अवाम की ख़िदमत कई ऐं आमरीयत जो मुक़ाबलो कयो। सुहेल अख्तर अब्बासी चयो त ज़िले सदर की ज़िम्मेवारी मिलण ऐं क़यादत जे एतमाद ते पूरो लहंदसि ऐं अवाम की भरपूर ख़िदमत कंदसि। आईंदा इलेक्शननि में भी अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी ते भरपूर एतमाद करे कामयाब करे ऐं असां मुस्तक़बिल में बिलावल भुट्टो ज़रदारी के मुल्क जो वज़ीर आज़म ॾिसणु चाहियूं था। तकरीब में अब्दुल सत्तार लोहरानी, मेंबर सिंध बार काउंसिल गुलाम फारूक भंबरो, गुलाम मुर्तज़ा शाह पीर, खालिद सहरवर्दी, डॉक्टर काशिफ मेमन, नसरुल्ला महेश्वरी, भले रखियो लाखो, इशफाक ट्रगड़, एडवोकेट अकबर समो, कारी घांगरो, गजनफर अली राजपर, उबैद मेमन, सुहेल अहमद राजपर, मिसरी मल ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची